धरती में जो मन हुआ है मुझे धरती आवाज को हिंदू देश का दोस्तों आज असा शहीद सद्दाम हुसैन के कातिल की गिरफ्तारी लाइ गॾु थी रहियूं असांजी सिंध जे बारे में असांजे वॾड़नि इहो चयो त सिंधड़ी चोखो कंधार आहे अॼु काबिल कंधार जा अॼु अफ़गानी असांजी धरतीअ ते अची करे हिते कब्ज़ा कनि था हिते माल कमाइनि था ऐं पंहिंजो बदमाशी करे असांजे नौजवाननि खे शहीद कनि था पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हीअ असांजी हुकूमत जंहिंखे सिंधियुनि वोट ॾिना आहिनि तव्हांखे यादि हूंदो त हिन हुकूमत सवाइ सिंध मां कंहिं सूबे में अक्सरियत न मिली आहे सभिनी खे खड़े कयो आहे पर हीअ करे भारत खे फ़ाइदा मिलनि था तव्हांखे एतिरो ॿुधायां जेके सिंधी माण्हुनि जे उहे हाणे सभु छॾे पीपुल्स पार्टी में शामिल थिया आहिनि उहे सभु पीपुल्स पार्टी में शामिल थिया आहिनि उहे हिन सिंध जे ज़मीननि ते हिन समुंड जे किनारनि ते कब्ज़ा करे पंहिंजा माण्हू आबाद करे हिते पंहिंजी आबादी वधाइनि था असांखे सुजाग थियणु खपे हिन हुकूमत जे आसिरे ते न रहणु खपे हिते इहे कब्ज़ा करे पंहिंजूं आबादियूं वधाए असांखे अपलिफ्ट में बदिली कनि था हुकूमत पंहिंजे होश में न आहे अॼु वज़ीर आला चए थो असांखे भाषा ॾियण ते को एतिराज़ कोन्हे तोखे कोन हूंदो सिंध खे सिंधियुनि खे इख़्तिलाफ़ आहे टिके वोटनि ते तूं चढ़ी आहे अॼु उहा वोट तूं विकिणी थो अव्हांखे शर्म अचणु खपे अॼु बि बेवठ आहियो था अॼु बि असांजा कमियल माण्हू हिते असांजूं न्याणियूं उन्हनि फुटपाथनि ते वेठियूं असां ईद जूं नमाज़ूं हुते पढ़ियूं हुकूमत खे बोर्ड बि कोन खाधो हिते आया हली विया ऐं उन्हनि को ख़र्चु कयल कोन्हे को तंहिं करे असां हिन एहतिजाज में शहीद सद्दाम हुसैन जे कातिलनि जे गिरफ़्तारी जो मुतालो कयूं था असां इहो मुतालो कयूं था त असांजा खंडियल माण्हू असांखे हवाले कयो असांखे ॿुधायो त असांजा माण्हू वटि आहिनि महिरबानी करे असांखे असांजे न्याणे जे सदके न त इहे न्याणियूं सख़्त क़ुरान अव्हांखे पिटींदियूं अव्हांखे 3 सूबनि मां कढियो आहे हाणे सिंध में वेंदव तव्हां बि वोट कोन मिलंदा जी असांजी